पैगाम सिंध न्यूज़ में भलीकार पक्को लगा हाजी गलो खान मुगरी में तंजीम अल सलाह अल फुकरा महरम अली ऐं वज़ीर अली हुसैनी जी अगवानी में जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले से तकरीब कोठाई ऐं रैली कढी। रैली में ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत करे लब्बैक या रसूला मरहबा या रसूलल्लाह जय सदाउनि सां बुलंद कंदे नातू पढ़ियूं। रैली इलाइक़े जे मुख़्तलिफ़ शहरनि जो गश्त कंदे पखो शहर जे हुसैनी पेट्रोल पंप ते पहुती, जिते रैली खे ख़िताब कंदे हाफ़िज़ रहमान सांद सैयद सज्जाद हुसैन शाह ऐं ॿियनि चयो आहे त ख़ुशी नसीब आहियूं जो असांखे प्यारे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो आख़िरी नबी मिलियो आहे। हुननि चयो आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी पाक ज़िंदगी में हमेशह इंसानियत ऐं दीन इस्लाम जे प्रचार कई ऐं हमेशह निमाज़ रोज़े अल्लाह पाक जी इबादत जी ताक़ीद कई आहे। असांखे घुर्जे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक ज़िंदगी ते अमल करे माशरे में बहितरी लाइ पंहिंजो अहम किरदार अदा कयो। आख़िर में जश्न ईद मिलाद नबी जो नंगर न्याज़ पिण तक़सीम कयो वियो ऐं दुआ ख़ैर घुरी वई। झंडा हथने में खण नारा रिसालत, हथने में खण नारा रिसालत गण पढ़ो दरूद सलाम अज घणे खां बेघणो जेको मदीने जे साईं जो मिलाद कंदो आ मौला मिलाद कंदासीं आबाद थींदासीं असां रोज़ कंदासीं हर साल कंदासीं झंडा हथने में खण नारा रिसालत।